नाज़ नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सही है यहाँ बिशारा सुमरो हलंदासी हेडलाइंस पर लाहौर के जौहर टाउन वाले इलाके में धमाको 3 ॼणा मारिजी विया 16 ॼणा ज़ख़्मी के जनाज़ समेत मुख़्तलिफ़ अस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो 5 ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। धमाके खां पोइ पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुख़्तार धमाके जो नोटिस वरितो। IG पंजाब खां रिपोर्ट तलब। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ ISI हेडक्वार्टर्स में आला सतही इजलास हथियारबंद फौज के सरबराहान समेत सीनियर वफाकी वज़ीरनि की शिरकत। इजलास में मुल्क की सिक्योरिटी सूरत हाल समेत अफगान अमन अमल ते ब्रीफिंग ॾिनी वई। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ उस्मान काकड़ की मौत की जांच जो मुतालबो कर छॾियो। मरियम नवाज़ जो चवणु आहे त उस्मान काकड़ की मौत ते जेकॾहिं सवाल उथिया आहिनि त जांच थियणु घुरिजे। वज़ीर आज़म के एटमी असासन बाबत बयान सम्झ खां ॿाहिर आहे। इमरान खान अवाम जो चूंडियल वज़ीर आज़म न पर ज़बरदस्ती मरियल आहे। अॻु ॿुधंदा हुआसीं त इमरान खान औरतुनि खे तनक़ीद जो निशानो बणाईंदो आहे। हाणे ख़बर पई त संदसि सोच तमामु घणी किरियल आहे। इमरान खान पंहिंजे फ़ाइदे लाइ मुल्क खे दाव ते लॻाए सघे थो। इमरान खान के कंहिं इजाज़त ॾिनी त मुल्क जा हवाई अॾा ऐं मोटरवेज़ गिरवी रखे। सिंध हुकूमत वफाकी काबीना की कौमी शाहराहों और हवाई अड्डा गिरवी रखण वाले फैसले की मुखालफत करे छड़ी। सूबाई वज़ीर इस्माइल लाहू चवे थो इमरान खान सॼो मुल्क गिरवी रखी छॾियो आहे। जेके इदारा बचिया हुआ उन्हनि खे बि गिरवी रखी रहियो आहे। नायल हुकूमत मुल्क खे तबाह करण जो कसम खयो आहे। जेकॾहिं मईशत तरक्की करे रही आहे त पोइ क़ौमी शाहराहों ऐं हवाई अड्डा छो पिया गिरवी रखिया वञनि। हुकूमत जी ग़लत बयानी ऐं कूड़ ॻाल्हाइण रोज़ानो जो मामूल बणियल आहे। सिंध असेंबली के इजलास में बजट ते बहस हलंदड़। हुकूमती ऐं अपोजिशन धुर के मेंबरनि पारां हिक ॿिए ते तनक़ीद। स्पीकर बजट ते बहस लाइ हिक ॾींहं जी वात करे छॾी। अपोजिशन लीडर हलीम अदल शेख ऐं GDA मेंबर नंद कुमार स्पीकर के बजट ते बहस लाइ हिक ॾींहं जी वात जी दरख़्वास्त कई हुई। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस के 39 मरीज़ फौत। फौतन जो अंग 22,073 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 930 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,50,768 थी वियो। इन वक्त ताईं 8,95,690 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका। कोरोना वायरस की हाकारी केस की शरह 2.4% रही। टेंडोबागो वेझो ॻोठ हुसैन ओठो में 11 सालनि जे नौजवान जो वण मां टंगियल लाश हथायो। वारसनि पारां नौजवान आरिफ ओठो खे फाही ॾेई मारण जो इल्ज़ाम। ठटे जे KB फीडरवा में ॿुॾी वियल नौजवान जो लाश परवेज़ भट्टी जो लाश 11 कलाकनि बाद ब्रांच मोरी वटां हथायो। नौजवान जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल। टनोलार भरिसां पीर जुड़ियल शाह जी माड़ी के रहवासी पोरियत जो वण में टंगियल लाश हथायो आहे। पार्सल जो चवणु आहे त राणी कोली जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो। सुबुह बनी ते गाह करण वियो हो। कंडियारो शहर भरिसां गुज़रंदड़ छंडड़ केनाल में नींगर ॿुॾी फोत थी वियो। फोती नींगर हनीफ़ शेख जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। दरिया खान मरी भरसाकोट हैदर बख्श वगण में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां वगण बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो फायरिंग। मज़र वगण मारिजी वियो। हिक ज़ख़्मी। ऐं ठुल ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में उड़ीअ ते ज़ाब्तो न अची सघियो। 1.5 साल जो नींगर ख़ान मोहम्मद शेख उड़ी विघे फोत थी वियो। तालके अंदरि उड़ी विघे फोतुनि जो अंग वधी 51 थी वियो। सिहत खाते पारां उड़ी ते ज़ाब्ते लाइ के बि जोगा क़दम न खयां विया। मुबारकपुर वेझो ॻोठ मेयार शहर में उड़ी विघे नींगरी फोत थी वई। हयात विञाईंदड़नि जो अंग 15 थी वियो।